कराची जे लासी ॻोठ में बुरफ़त बिरादरी पुलिस जी नाजाइज़नि ख़िलाफ़ औरतुनि मर्दनि ऐं मासूम ॿारनि समेत एहतजाज कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासखेली मूजिबि सोहराब ॻोठ टाउन जे इलाइक़े लासी ॻोठ में गबोल टाउन थाणे जी पुलिस पारां बेगुनाह घरनि ते चढ़ाई ऐं हिरासा करण ख़िलाफ़ बुरफ़त बिरादरी जी औरतुनि मर्दनि तोड़े मासूम ॿारनि अब्दुल गनी बुरफ़त, मोहम्मद असलम, मोहम्मद यासीन, दुआ बुरफ़त ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त पुलिस अहलकार अमीर शाहानी संदनि घरनि मथां नाजाइज़ चढ़ाई करे रिश्वत तलब करे रहियो आहे। पैसा न ॾियण ते हुन असां मथां कूड़ा केस दाख़िल करे असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुननि चयो त ही हद सोहराब ॻोठ पुलिस जी आहे, पर उन बावजूदि अमीर अली शाहानी राति जो 2 खां 3 वॻे असांजे घरनि में घिड़ी औरतुनि मथां तशदुद करे नौजवान न्याणियुनि सां बदतमीज़ी करे घर में पयल रोक रक़म, लैपटॉप, मोबाइल फ़ोन खणी वियो आहे। नोटिस वरितो वञे।